वेलकम टू राधे। इतिहाद सिंध जे अंदरि कॾहिं तव्हां सां इक़्तिदार में गॾु हूंदा आहिनि, कॾहिं तव्हांजे साम्हूं हूंदा आहिनि। जॾहिं इलेक्शन थींदी आहे उहे कुवतूं एक्टिव बि थी वेंदियूं आहिनि। MQM, JUIF ऐं GDA अंदरि फंक्शनली जो वॾो रोल आहे। इहे सभु गॾिया आहिनि त पीपल्स पार्टी 15 साल जेको कयो आहे, असां इहो बयानियो नैरेटिव खणी पब्लिक में वेंदासीं ऐं पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो कंदासीं। छा चवंदो? अॻु में बि ठहिया आहिनि इतिहाद। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु हर ज़माने में इतिहाद ठहिया आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे मैनिफेस्टो ऐं आवाम जी ख़िदमत जे करे नंढी वॾी इशूज़ पीपल्स पार्टी सां बि रहिया आहिनि, पर माण्हू अॼु बि एतमाद जेके करणु चाहिनि था त पाकिस्तान पीपल्स पार्टी ते ई कनि था, वोट कनि था ऐं लीडरशिप ते भरोसो कनि था। छाजे करे ॾुखे सुखे हर मरहले मां निकितल आहे, जेल रेल सभिनी मां। इतिहाद में मसलन चऊं त पीपल्स पार्टी खां हटी करे भला कहिड़ो सुठो पैकेज आहे, आम माण्हू ईसो मुसो ख़मीसो जॾहिं सोचे बि त हाणे MQM आहे। हिकिड़े पासे साॻियूं धुरियूं चवनि थियूं त आदमशुमारी में नंढी हण में MQM जो बार बार कूड़ खे एॾो उन्हनि वरजायो त बाबा आदमशुमारी 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 जे तव्हांजी सूबे सां वॾे में ॾंडियूं हयूं। अॼु बि हिकिड़ी टंग ते डांस लीडर जी कोन थी ॻाल्हि कयां, पर MQM जे रोज़ प्रेस कॉन्फ्रेंस सां 4 सीटूं असांखे न अची वियूं। इहो असांजो विज़न हो। हाणे उन सां GDA बीठी आहे, उन सां ॿिया बि जेके आहिनि कॉम्परस धुरियूं। पर्सनली भले कंहिंसां ज़ाती दुश्मनी न आहे, पर ॻाल्हि इहा त नई शइ कहिड़ी थी बाबा जो पीपल्स पार्टी खां तव्हांखे डिफरेंट ऐं अलॻि सां चवराए। या त तव्हां का अमली ओड़ो कई हुजे या कीअं, हर कंहिंखे राइट आहे। असीं पीपल्स पार्टी हमेशह पॉलिटिकल स्पेस ॾियण में यकीन रखे थी। इहे आहे तव्हां ॾिसो त पॉलिटिकल केसिस वग़ैरह खां असांजी लीडरशिप जो हमेशह जेको आहे हथल इम्कान कोशिशि कई आहे त न, बाक़ी लॉ जेको पंहिंजो रस्तो वठे त पाण शिकार असीं रहिया आहियूं इंतकामी कार्रवाई जो। जॾहिं हिननि जूं आयूं आहिनि हुकूमतूं, चाहे मुशरफ जे ज़माने में, उन खां पोइ बि जंहिंमें MQM साथारी रही आहे, GDA साथारी रही आहे, उहे ॾींहं तव्हांखे ॾिठल आहिनि। त अॻूणी इलेक्शन में मुंहिंजे ख़्याल में इहे साॻिया ई मोरलेस माण्हू इलेक्शन विढ़ी, पोइ उहे किथे बीठा या केतिरो वोट उन्हनि जो आयो, अंग अखर उहे बि अॻियां आहिनि। ऐं मुंहिंजो मतिलबु इहो कोन्हे त कंहिंखे हिसो वठण जी असीं चयूं था त नून लीग वांगुरु त असीं हुजूं। पर असांखे जेकॾहिं माण्हू को वोट करे थो ऐं पुछाणो बि करे थो माण्हू जॾहिं वञे थी पार्टी असांजी इलेक्शन में वञे थी जिते कमकारियूं नथा थियनि, पर ओवरऑल उहो बि त ॾिसिजे न त तव्हां सिंध जे हवाले सां ॿियनि हवालनि सां मेगा प्रोजेक्ट्स में शयुनि में हिननि में छा कयो आहे या कोन कयो आहे। त जॾहिं हुननि खे वारा मिलिया तॾहिं त ऋण रुॻो विक्टिमाइज़ेशन जो हो। जॾहिं MQM खे जॾहिं ज़रूरु वारो मिले थो त पोइ ॿोली उहो कहिड़ियूं ई ॻाल्हाइनि था। ऐं कराची जी छा सूरत हाल हुई, हिकिड़ो बारूद ते हिकिड़ो सरज़मीन हीअ रही आहे। त माण्हू डिफरेंस त पाण ॾिसनि था ऐं उहो फ़ैसिलो उन्हनि जी दिलि पोइ ज़मीर बि करे सघे थो। मुंहिंजे ख़्याल में पोइ उन में तव्हां या असां छा ॿुधायूं। जॾहिं शइ सॼी अयां हुजे, पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे मैनिफेस्टो में अॻे खां वधीक बहितरी लाइ हमेशह कोशिशि रहे थी। ऐं चेयरमैन बिलावल साहब, आसिफ साहब ऐं सॼी टीम जेका आहे कलेक्टिव विज़डम सां कोशिशि इहा ई आहे त न सिर्फ़ु सिंध पर जेके बि सूबा आहिनि उन्हनि खे पंहिंजा अरिड़हीं तरमीम ते पीपल्स पार्टी आंदी उन्हनि खे मिले ऐं इज्तिमाही शऊर सां असीं वधूं त जेके ग़रीब गुरबो आहे मुल्क जो, जिते असांजी सरहदूं मज़बूत थियनि, असांजा इदारा मज़बूत थियनि, असांजी फ़ौज खे बि जेको आहे ताक़त मिले दुश्मन सां विढ़ण जी ऐं पाकिस्तान खे वधीक स्ट्रेंथन करण जी, उते इंटरनल पॉलिटिकल मामलनि खे बि असीं जेको आहे सुठे तरीक़े सां ऐं पीसफुल तरीक़े सां असीं कयूं त दहशतगर्दी जो जेको अज़दा वरी कोर खयो आहे उनखे बि त पाकिस्तान पीपल्स पार्टी जहिड़ी सोच ई अॻु में बि मोह ॾिनो आहे, शहादतूं माणियूं आहिनि। हाणे बि त ज़रूरत अहिड़ी विजन जी आहे। उहो थोरी आहे त उन्हनि ॿियनि खे चऊं त हा त बाबा फलाणा नाला खणूं या न खणूं, आउं त खणंदी आहियां। TTP हुजे, ॿिया हुजनि, फलाणा हुजनि, ॿियनि पार्टियुनि छा चयो, कुझु हिननि खे छॾे ॾियो, हिननि खे फलाणो। अॼु जेके बि थिया आहिनि त उहा अफ़गानिस्तान खां वठी राति ताईं जेका चेन वञे पई, उन्हनि मुस्किन ग़रीब मासूम माण्हू 50 माण्हू, तव्हांजो असांजो दिलि सड़े थो न, भले सिंध जा न हुजनि, पाकिस्तान जा आहिनि, उहे ख़ैबर पख्तूनख्वा जा हुजनि या बलूचिस्तान जा हुजनि। असां न सिर्फ़ु कंडेम कयूं था, असांजी पार्टी प्रैक्टिकल वे में बि जेको आहे अॼु बि दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु जेकॾहिं जंग में आहे ऐं हथियार बिना पंहिंजी सोच सां त आउं सम्झां थी पीपल्स पार्टी आहे ऐं पीपल्स पार्टी खे पोइ छो न मैदान मिले। सही। जमहूरियत
कीअं स्ट्रॉन्ग थींदी? पार्लियामेंट जा फ़ैसिला अदालती मैदाननि ते थींदा, पार्लियामेंट में छो नथा थियनि? जमहूरियत में ॾिसूं था, जमहूरी दौर में ॾिसूं था बि उहे ई चेहरा आहिनि, जॾहिं आमिरियत ॾिसूं था उहे ई चेहरा आहिनि। छा सबबु आहे? छो कंप्रोमाइज़ करनि थियूं सियासी जमातूं? छो न माज़िन जी ग़लतियुनि मां सियासी जमातूं सिखनि थियूं त जमहूरियत में ई हल आहे? ॾिसो, इहो सियासी पार्टियूं जेके सिखियूं आहिनि त उन्हनि त पंहिंजे खदो ख़ाल खां वठी पंहिंजे हैत में बि तब्दीलियूं आंदियूं आहिनि। अञा प्रोसेस आहे हिकिड़ो ऑर्गेनिक वे में तव्हां असां जी ख़्वाहिश रहे थी त शयूं जेके आहिनि उहे थियनि ऐं कुझु तव्हां पंहिंजी स्ट्रेटजी उहो ठहनि थियूं। हिकिड़ो तव्हांखे मुआशिरो, माण्हू, आवाम बि उन लाइ बदिलाए थो त बाबा मुंहिंजी अॼु डिमांड हीअ आहे, मूंखे सेफ्टी बि खपे, इंसाफ़ खपे, रोज़गार बि खपे, इहे बि खपे। हींअर पाकिस्तान जेको आहे न, सची पुछूं त हींअर वॾनि लोॾनि में आहे। खणी इहा अनाउंसमेंट पाण या हुकूमतूं लोॾनि में पाकिस्तान खे कंहिं आंदो? ज़िम्मेदार कहिड़े? ज़िम्मेदार त पोइ उहो प्रोग्राम तव्हांखे काफ़ी कलाक खपनि ऐं पर पाण हिकिड़े लाइन में बि चई सघूं था, उहे ज़िम्मेदारनि जिन मुल्क खे अवामी वोट जे बदिरां ॾंडे लठ ते हलायो, जिन्हनि असली लीडरशिप, जेन्युन लीडरशिप, जेन्युन आवाज़ जे बदिरां जड़तू हथ ठोकिया माण्हू, जिन गद्दारियूं कयूं पंहिंजे वतन सां, पंहिंजे माण्हुनि सां, जिन पाकिस्तान जो ॾेवालो कढी छॾियो, उन्हनि खे अची वॾियुनि सीटुनि ते विहारे उन्हनि खां सॼा कम कराए, साइनूं कराए उन्हनि मां कमु वरितऊं। ऐं पोइ प्रोसेस त वधंदो वियो पर ढांचो कमज़ोर थींदो वियो। तव्हांजा ऐवान ओॾा मीनिंगफुल रहिया ई कोन। चवंदा न बाबा डिबेटिंग सोसाइटीज़ थी वियूं आहिनि, पर उहे बि ज़रूरी आहिनि। उन्हनि खे बि हिकिड़ी प्रोसेस तहत बहितर कयो त थियूं न। अहिड़ी तरमीम आई, काफ़ी शयूं आइन मां ख़राबु पाण कढियूंसीं, त ईअं कोन्हे त शयूं थियूं न आहिनि। पर हिन वक़्तु सूरत हाल बॉर्डर्स से बि गंभीर आहे। माण्हू खे डिॼारणु पाण हुकूमतूं कोन चाहींदियूं हूंदियूं। जिते मुआशी मसइला आहिनि, कुझु बहितरियूं पायूं आहिनि, पीपल्स पार्टी जो हुन में वॾो रोल रहियो आहे, उनखे एप्रिशिएट कजे। मुस्लिम लीग नून ते जहिड़ी ज़िम्मेदारी हुई हिकिड़ी वॾी सूबे जी रहनुमाई करण जे लिहाज़ सां, मुस्लिम लीग नून अनफॉर्चुनेटली रुॻो पंहिंजे घर ॾांहुं ॾारियो, पंहिंजे सिस्टम ॾांहुं ॾारियो। राय विंड ऐं GT रोड खां अॻियां हुननि सम्झो त शायदि माण्हू फ़ाइदो वठी वेंदा ऐं सभु शयूं हेॾा रहनि। असांजे घर, असांजे मोहल्ले, असांजे सूबे खां अॻियां वधे ई न। उहा जेका आहे जॾहिं इख़्तियारनि जी मुंतक़िली उन ॿिए में कोन थी, पाण रुॻो इदारनि जी ॻाल्हि छो कयूं, पॉलिटिकल पार्टीज़ जिन ते ज़िम्मेदारी हुई उन्हनि ख़ुदि त पंहिंजे पाण खे पेश करे छॾियो न। हाणे जॾहिं शहबाज़ शरीफ़ चए थो त आऊं त एस्टेब्लिशमेंट जो ख़ासि माण्हू आहियां, आऊं त हीअ बि कंदसि, हू बि कंदसि, ख़ुशी सां, ऐं वरी वरी हेडलाइंस लॻनि पियूं। ऐं हू चाहे थो त एप्रिसिएशन उहा मिले त अॻियां वारो वरी मिले। वारी जी ॻाल्हि न आहे, पाकिस्तान जो बि त सोचणो आहे, सूबनि जो बि सोचणो आहे। सूबनि जिन पाकिस्तान ठाहियो उन्हनि जो त पहिरियों हक़ आहे। उन्हनि जा पाणी अॼु बि बंदि आहिनि, उन्हनि जा मसइला अॼु बि आहिनि। ऐं बुनियादी ॻाल्हि आहे त तव्हां वोट ॾेई कंहिंखे आणियो था, उन वोट जे सॼी प्रोसेस में शफ़ाफ़ियत ॾिसणु अचे ई नथी। छा वोट जी पर्ची सां इक़्तिदार मिले थो? हिकु इलेक्शन खां सवाइ भुटे साहब वारी खां, उन खां पोइ छा सियासी जमातूं वोट जे पर्ची सां इक़्तिदार वरितो आहे? न, इस्तेमालु जिते करण वारा चाहिनि था इस्तेमालु, पोइ पार्टीज़ छो थियूं थियनि? पोइ पाण खे एॾो कमज़ोर छो थियूं थियनि? बार्गेन में एतिरो फ्लेक्सिबिलिटी जी कुझु शयुनि ताईं त ॻाल्हि सम्झ में अचे, पर फार्मूलो अहिड़ो हुजे जंहिंमें तव्हां लमी माण्हू आवाज़ जो ऐं जंहिं लाइ अभी चओ था आउं सॼो कयां पियो, उहो तरीन ते अची वञे। उहो बुख, उन लॾ पलाण, अज़ाबनि में, फैक्ट्रियूं बंदि, बिजलियूं बंदि, जेको सुबुह तव्हांखे वधि में वधि बिजली ॾे, गैस ॾे, लाइट ॾे, सभिनी खां पहिरीं उनजो उहो थियो पियो आहे। ऐं ॿियूं धुरियूं जेके हिकिड़े सूबे मां अचनि, उहे चवनि त बाबा असीं ई कंदासीं, ऐं हर शइ महिलाती साज़िश मां अॻियां अचे ऐं हर इदारे जे अॻियां उहो पाण खे पेश कनि, त पोइ उदाहरण खे कीअं ॾियूं पाण? पोइ इहो बि त ॾिसणो पवंदो। पोइ अहिड़ियुनि जमायतुनि खे बि त नज़र में रखणु खपे। हा, असांजी जमायतुनि खां जहिड़ो को मसइलो कॾहिं बि थियो आहे त पोइ COD तहत असां उन्हनि जी भरपाई करण जी कोशिशि कई आहे, ऐं उन में असां कुर्बानियूं बि ॾिनियूं आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी हींअर बि सम्झे थी त जमहूरी अमल जी शुरूआति इहा आहे, जमहूर जी आवाज़ खे अॻियां करणु। हा, जिते मसइला आहिनि, जिते अवाम जूं असां बि जेके आहिनि के शिकायतूं आहिनि, त उहे बि जेको आहे पार्लियामेंट जी हींअर जेकॾहिं फ़ैसिलो आयो आहे, असीं तव्हां ख़ुशि थियूं था त सुप्रीमेसी ऑफ पार्लियामेंट ऐं सेपरेशन ऑफ जेको आहे पावर जी जेको ॻाल्हि हुअणु खपे,
पर उन सां गॾोगॾु दानिशमंदी जी बि त ॻाल्हि अचे थी त दानिशमंदी में तव्हांजी पॉलिटिकल पार्टियूं एॾियूं विछाइजी वञनि जो सौदो वरी माण्हुनि जो ई कनि, माण्हुनि जो ई कनि। उहा ग़लति ॻाल्हि आहे। 18 अक्टूबर वॾो सियानियो आहे, वॾी ट्रेजिडी आहे तारीख़ जी, एॾी वॾी क़ुर्बानी आहे जंहिंखे लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघिजे। पर छा इंसाफ़ थियो आहे? जेको वाक़ियो थियो, छा इंसाफ़ मिलियो आहे? भुट्टो क़यादत खे, बीबी साहिबा खे, भुट्टे साहिब खे छो न इंसाफ़ मिली सघियो आहे? छा चओ था? हाँ, इंसाफ़ त आउं सम्झां थी त लीडरशिप ख़ासि करे सिंध जी जेका लीडरशिप आहे ऐं जंहिं जेन्युअनली माण्हुनि जे लाइ आवाज़ु खयों आहे, उनखे त गोली भाई जेल ई नसीब थिया आहिनि ऐं उन्हनि मां आउं नथी सम्झां कंहिंसां बि इंसाफ़ थियो आहे। 18 अक्टूबर जो अॼु बि मुंहिंजी अखियुनि जे अॻियां आहे उहो, ऐं उहे पोइ जो शहीदनि जा जेके मड़ हुआ उहो बि साईं काइम अली शाह जी अॻुवाणी में जीअं इलेक्शन थी वई त असीं उन्हनि खे में भुट्टो हिते त असीं ढकाइण, असीं हथनि सां ढकियोसीं। असां आउं ख़ुदि मौजूदु हुअसि उन में। साईं काइम अली शाह, निसार खोड़ो साहिबु, सभिनी सां ईदी साहिबु वेठो अॻियां, उनजी सरदखाने में लाश बि असां हथनि सां कया हुआ। ऐं मोहतरमा साहिबा एॾी बहादुर हिकिड़ी आउं चवां थी लीडर, औरत मर्द जी तफ़ावत में न पवणु खपे, उहो सॼे आलम जी बहादुर तरीन लीडर्स मां बि, ख़वातीन ऐं मर्दनि जी उन में पाण खे बंदि न करणु खपे। कारसार सानियो जेको आहे इहो ॾींहुं क़ुर्बानीनि जी बि ॻाल्हि करे थो ऐं बदतरीन डिक्टेटरशिप जी, बदतरीन उन्हनि ॾींहंनि जी बि ॻाल्हि करे थो। असांखे त कंहिं प्रोटोकॉल ॾे रुख़सत त कोन कयो दुबई मां, मोहतरमा आई त लाइट्स ई बंदि थी वियूं ऐं गोलियुनि ऐं बम्बनि जी इहे हूंदो आहे जेको पोइ अञा पुछो था असांखां त डील ओॾा थी या कोन थी। तो करे सुभाणे वारो ॾींहुं जेको आहे असीं सलाम पेश कयूं था शहीदनि खे, उते ई आउं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी इन शइ खे आउं साराहियां थी त उन ॾींहं में फ़लस्तीन जे असांजे जेको आहे मज़लूम भेणनि भाउरनि जिन ते बमबारी थिए पई, जेको फसाइयत जो मोह ॾियनि पिया, जारियत ऐं ज़ुल्म ऐं केतिरा लाश ॿारनि जा ई ख़ुदि दिलि कढे थो, उन सां यकजहती जो ॾींहुं करे असीं वॾी महिरबानी ससीब अली जो साहिबा, महिरबानी अदा। जीअं त हर मौज़ू ते जमहूरियत सिस्टम, पार्लियामेंट, अवामी मसाइलनि जो हल उते आहे। सियासी जमातूं जॾहिं इलेक्शन में ईंदियूं आहिनि त उन्हनि जी अकाउंटेबिलिटी थींदी आहे, वोट जे थ्रू अकाउंटेबिलिटी थींदी आहे। इक़्तिदार में को अचे त वोट जी पर्ची सां अचे, जेकॾहिं को इक़्तिदार में ॿाहिरि वञे त उहो बि वोट जी पर्ची सां ॿाहिरि अची वञे। और सोसाइटी जे अंदरि तव्हांखे पाण ख़बर आहे त असां सभिनी ते ज़िम्मेदारी आहे त जेतिरी सोसाइटी सियासतदाननि ते यकीन कंदी, एतमाद कंदी, लीडरशिप ते, उहो मुल्क जे लाइ बहितरु हूंदो। बदकिस्मती सां मुल्क जे अंदरि कुझु अहिड़ियूं धुरियूं बि हूंदियूं आहिनि जेके सोसाइटी खे डीपोलिटिसाइज़ कंदा आहिनि। सियासतदान हमेशह सॉफ्ट टारगेट रहियो आहे, इन में को शक न आहे। इन सां गॾु इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।